दर्दन जो दरिया। बाबा साईं तव्हां जल्दबाज़ी कई आहे, मूंखे नथो लॻे त मिठल अहिड़ी हरकत कंदो। आलम खान मिठल छा छा कंदो रहियो आहे, छा छा कंदो रहियो आहे मिठल, इहा मुंहिंजे दिलि खे ख़बर आहे। एतिरनि ॾींहंनि ताईं पंहिंजे दिलि ते पथर रखियो आहे, हर ॻाल्हि खे दरगुज़र कंदो आहे, पर हीउ निभागो न मिलियो। ॾींहों ॾींहुं हिन जा कदम मुंहिंजे घर जी तरफ़ वधण लॻा। 3-4 चक्कर हिनखे इज़त सां सम्झायमि, 3-4 चक्कर पेस्तो कयोमांसि, पर हिन निभागो वरी बि न सम्झो। आलम खान अञा 4 ॾींहं जी ॻाल्हि त हिन निभागे मिठल जा इहे लफ़्ज़ आहिनि त मूंखे चए थो त अकबर खान तो मूंसां सुठो नाहे कयो। हाणे मां तोखे ॿुधाईंदुसि, जेकॾहिं तूं हिन ॻोठ में कंधु खणी घुमण जॾो रहे न त मुंहिंजो नालो मटाए छॾजांइ। अहिड़ो बेइज़्तो कंदुसि तोखे जो घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ो न रहंदे। हाणे तूं ई मूंखे ॿुधाए आलम खान, तूं ई मूंखे ॿुधाए इहो कमु कंहिंजो थो थी सघे? आहे को बि अहिड़ो जेको अहिड़ी हरकत करे? ॿुधाए, चओ आलम खान, चओ मूंखे। मिठल मूंखे सच सच ॿुधाए त इहो कमु तुंहिंजो आहे? जॾहिं तुंहिंजी ख़ामोशी मूंखे ॿुधाए त तूं ॾोही आहीं। पर अञा ताईं मूंखे अखियूं थो ॾेखारी। एतिरो मूंखे ख्वार ख़राब करण खां पोइ तुंहिंजो बि न भरियो। हेठि करे रखियो, कट कट। बाबा साईं मुंहिंजे करे मिठल खे बख़्श कयो। बाबा साईं हीउ कमु मिठल जो न आहे। आलम खान तूं अञा इहो थो चईं त इहो कमु हिन मिठल जो न आहे? बाबा साईं मुंहिंजे करे मिठल खे आज़ादु कयो। ऐं जे मिठल जी मूंखे साबिती मिली वई त हिन जो ॾोही इहो आहे त बाबा साईं मां तव्हां सां वाइदो थो कयां त मिठल जो लाश मां तव्हां वटि पहुचाईंदुसि। ही ॾिसो बाबा, मां तव्हांखे हथ थो ॿधां, मिठल खे आज़ादु कयो। आलम खान मां तोखे जवाब नथो ॾेई सघां, वठी वञोसि, पर हिन कमीने खे सम्झाए छॾियोसि। ॿीहर जेकॾहिं ही मुंहिंजे घर जे ॿाहिरां नज़र आयो न त सॼी गोली सीने वारी हणंदोमांसि, सीने वारी। हटायोसि मुंहिंजे नज़र जानो, खणोसि। तहांजी छोरी जड़ी भी हुई, किन्नी हुई, बदनाम हुई, सभिनी थुकारे उछलुसि। इहो मां जो खणी अखियुनि ते रखियोमांसि, दिल में जाइ ॾिनीमांसि, इज़त ॾिनीमांसि ऐं हुन सां निकाह करे घर जी इज़त बणायोमांसि। इहो सभु कुझु विसारे वरी हथो वारी छोरी वरी वरियाम सां चक्कर शुरू करे ॾिनो आहे। न तू इल्ज़ाम पियो हणे, मुंहिंजी न्याणी ईअं नथी करे सघे। अदी तूं पाण वञी अखियुनि सां ॾिसेसि। मां दुकान लाइ निकिरां थो, वरियाम खे घुराए थी। मलूक तो ॿिन्ही खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे या माण्हुनि जे ॻाल्हियुनि ते थो लॻी? मां हिन छोरे वरियाम खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, रोकियोमांसि। अची मुंहिंजी ॻिची में हथ विधाई, मूंखे ऐं मुंहिंजे छोरे खे असली सुॼाए वियो आहे। असां इहा दाह सुल्तान खे बि ॾिनी आहे त पंहिंजी भेण खे सम्झाए। अदा तो त कहर करे छॾियो, तोखे कंहिं चयो त सुल्तान खे दाह ॾे? हाणे त हू पंहिंजी भेण खे बंदूक हणण में देर ई कोन कंदो। छा अमा खे मारे विझंदा? ॿुध ॿुध बाबा पिंतरी बदक, हिन मां जो बि कमु गुलू थी वियो। बाबा जे सुल्तान अमा खे मारे थो त पोइ तो कहिड़ी थी पार केरु ॾींदो? हा बाबा, असांजी ॿी मां केरु थींदी? सच में अदी सुल्तान ईअं कंदो? छा तूं सुल्तान खे कोन थो सुञाणी? पोइ अदी जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां सुल्तान खे चवंदुसि त असां कूड़ हयो आहे। ऐं हाणे ॻाल्हि ॿुध, तूं अची पाण सतोरीअ खे सम्झाए वञ। काची अमा अहिड़ी न आहे, बाबो केॾी केॾी महिल कूड़ हणंदो आहे। अरे तूं पीउ खे कूड़ो थो सम्झे? हा पीउ खे कूड़ो थो सम्झे? पीउ खे कूड़ो थो सम्झे? अदा
अचई थी ॻाल्हि सम्झ में। बूढ़े जा अजाया शक आहिनि, पर पोइ बि तूं वञी छोकिरी खे सम्झाए अचिजांइ त पंहिंजी असांजी इज़त जो ख़्यालु रखजांइ। खुदा जी का मार पैस छा त मुंहिंजे पुट जो हशर कयो अथसि। निभागो कंहिं जाइ जो संभाले पंहिंजी छोरियूं नथो सघे, कसर वरी मुंहिंजा पुट मां कढी अथसि। जाड़ा तूं हिते वेही छा थो करी? उथी न। अरे हिते न विया, ॿियो किथे विया? हिते को भला ज़िलज़िलो आयो आहे छा? जाड़ा आऊं चवई थी वञ, उथी वञ हाणे। वञी ने पंहिंजी भेण जो नक मुंडी काती सां त वठी अच। छा त हशर कयो अथसि मुंहिंजे पुट जो? अरे वञा थो अॼु ते ने अतीअ सां मां अहिड़ो हशर कंदुसि जो न बाबा न, हाणे हुननि जे घर वञण जी का ज़रूरत कान्हे का। असां लाइ मरी चुका आहिनि, असां हुननि लाइ। मूं त अतीअ खे मोह सां छॾियो आहे। हक़ वठण जे लाइ मां हिकिड़ो दफ़ो ज़रूर वेंदोसांसि। अरे तव्हां भाई हलो दुकान ते हलो, तूं हल कर। छा थियो आहे सुल्तान, छा थियो आहे? तो ई त तव्हांखे चयो हुयो त वरियाम हेॾा ईंदो आहे हिन निभागी सां मिलण जे लाइ। हाणे हलो तव्हां दुकान ते हलो, पर ख़बर त पए न। तव्हां जेकॾहिं दुकान ते हूंदव त वरियाम तव्हांखे उते ॾिसंदो, पोइ घर जो रुख कंदो। लाज़मी न आहे त असां दुकान ते वञूं, असां बि हली घर वेहंदासीं। हलो दुकान ते। अदा छा चयो, तव्हां कोन था सम्झो? हलो निकिरो हाणे, निकिरो, हिकु वधायो। लो अदा मूं हाणे अहिड़ी काई बि ग़लती नाहे कई। भले तव्हां हली मूंखे भले साईं ते हथ रखारायो। मलूक मुंहिंजे मथां हर भरू शक पियो करे। इहा असांखे जल्द ख़बर पइजी वेंदी त मलूक शकी आहे या तुंहिंजे मुंहं ते टांगी घुमी आहे। अदा इहो वरियाम लामारा ॾियण खां मुड़ंदो कोन, जेसीं ताईं इहो मरंदो कोन असांखे पुछड़ो कंदो रहंदो। अचण ॾे वरियाम खे, अॼु वरियाम सां गॾु हिन छोरी खे बि पूरो कंदासीं। अदा मां ॾोही न आहियां, मूंखे ख़ुदा जो कसम आहे। बस हाणे बस, ये कूड़ा कसम न खण। तूं त असांखे मुंहुं खणण जहिड़ो ई न छॾियो आहे। अदा जेकॾहिं पंहिंजो मोह धोइणो आहे न, ॿिन्हीअ खे ख़तमु करणो पवंदो, पोइ वञी असांजो मथो ठरंदो। बस सिर्फ़ तव्हां दुआ कयो त वरियाम मलूक जे घर जो रुख करे, तव्हांखे ॿिन्ही जूं क़बरूं मलूक जे घर में ठाहे ॾींदुसि। अदा तव्हांखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार कोन्हे को? बस हाणे बस बात कर। घर छॾे भॻी आई, अञा तुंहिंजी ज़बान ते एतबार कई? हले 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 के थी। नानी साणी जेकर तूं पंहिंजे घोट खे ॿाहिरि मोकिली त तोसां हक़ीक़त बयान कयां। अबा जेकॾहिं तूं मूंखां न ॻाल्हि लिकाईंदे, सियाणी त मूंसां कंदी, पोइ लिकाइण मां फ़ाइदो कहिड़ो? अबा तूं ही ॻाल्हि जो फिक्र ई न कर। तुंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा, असांजी दिलि में दफ़न थींदा। जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधा। नानी साणी दुआ ताईं मोबाइल पहुचाइणी आहे। वाह वाह मिठल, वाह वाह, तुंहिंजी दिलि खे जस आहे। हेतिरो कुझु थियो अथई, पोइ बि नथो मुड़ी। छा थियो आहे छा न थियो आहे हिनखे तूं छॾ, बाक़ी हिन कम जा मां तोखे पूरा 5000 ॾींदुसि। वारो कर कुराड़ी, वारो कर, 5000 मिलनि ई था। तव्हांखे कहिड़ी ख़बर है? असली बानो बेगम हींअर दर ते बंदूक भरी वेठी आहे, कंहिंखे पेरी नथी दर ते रखण ॾे। दुनिया खे रोकींदा, पर हा तव्हांखे मना कोन कंदा। अबा हींअर त घर में नंढड़े ॿार खे बि कोन था छॾनि, मूं वॾी सॼी खे वरी केॾो छॾींदा। अबा खेर वठण जे बहाने मां हुननि जे घर वेंदो आहियां, पर छोकिरी मूंखां फोन कान वठंदी। नाना कोड़ल दुआ जे साम्हूं न मुंहिंजो नालो बि वठंदे त उहो तोसां दर ते मिलण ईंदी। पर मां छोकिरीअ सां कीअं ॻाल्हाईंदुसि? जे तूं हुन सां ॻाल्हाए नथो सघीं त फोन ॾेखारे साइड ते उछले छॾिजांसि, उहो पाण ई अची खणंदी। पर एतिरो त तूं करे सघे थो न। न बन अहिड़ा कम त न ॾसीसि, हे पाण सां गॾु मूंखे बि कुटराईंदो। तूं मूंखे ॾे मोबाइल, मां दुआ ते पहुचाईंदसि। ये वठ मोबाइल, पर हा ॾींहं ॿिनि में तोखे इहो कमु करणो आहे। पुट मां त पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि, पर जॾहिं वझ लॻे। नानी साणी जेकॾहिं तूं पंहिंजीअ ते अची न त चङनि भलनि खे सुरमो पाराए छॾी, बाक़ी पुफी बानू तुंहिंजे अॻियां कहिड़ी शइ आहे? अबा का ख़र्ची पाणी ॾे त को कम करण ते दिलि पई चवे। हा खोड़ पैसा, अॻ में पैसा पोइ कम। मां ईअं किथे थो चवां? अचे
अचे ही वठ पूरा 5000 अथई। बाक़ी नानी साणी जेकॾहिं कम जल्दी कई न त 1000 में वधीक बि ॾींदो मैं। बाबा सोच सोच ते कम के गुलू कीअं कयूं, सुल्तान वारा घर मां कीअं निकिरंदा? अड़े छोरा मुंहिंजो त दिमाग़ ई कम कोन थो करे। बाबा जेकॾहिं वरियाम खिटीअ में अची वियो न त हुनखे हिते ई धुप कंदा ऐं अम्मा खे घर में मारींदा। जेकॾहिं अम्मा मरी वई न पोइ तोखे अहिड़ी कुंवार मिलंदी। अहिड़ी कुंवार खां पोइ बाबू अंगूर चुपे। अड़े छोरा अहिड़ियूं त ॻाल्हियूं न कयो, मुंहिंजो पहिरियों ई हाउ बुॾंदो थो वञे। अड़े जेकॾहिं मुंहिंजी कुंवार खे कुझु थी पियो न त मां बि ज़िंदा कोन बचंदोसांव। तूं भली मर, असां तो मां उहे बेज़ार आहियूं पर अम्मा खे कुझु न थिए। अरे थिक कंदी छोरा, तुंहिंजो पीउ मरे त मरे बाक़ी अम्मा न मरे। अड़े हो छा में तुंहिंजी अम्मा थे? विड़ो न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हा ॿुधाए। पोइ मां वञी वरियाम खे ॿुधायां थो सुल्तान वारा असांजे घर में लिकियल आहिनि। वरियाम ईंदो ई कोन। वाह जी ॻाल्हि कई अथई। बाबा इन खां पहिरीं जो कमु गुलू थिए मां चाची मरियम ॾे वञा थो त पंहिंजा छोकिरा असांजे घर मां कढे। अरे पोइ वारो कयो न, जल्दी कयो, इहे न थिए त इन खां अॻु में का बाहि भरी पए कम खे उकलाए वठो। शाबाश बाबा शाबाश। हलो शाबाश सही वो असांजे घर अची पवनि। मखण वो साम्हूं ॾिस वरियाम पंहिंजी खिटी ॾांहुं पियो वञे, लॻे थो कम खे गुलू कंदो। हल ताली अॻे था वठूं। जेसि ताईं तूं ॻाल्हाईंदे तूं वञी ॻोठ पहुचंदो। अरे हल पोयां पोयां पोयां। अरे परे हटो, वॾा आया आहिनि वरियाम खां पुछण वारा। तकड़ न कर, असां तुंहिंजे फ़ाइदे में आहियूं। अॻिते वेंदे न त माइटनि ते लाश ई कोन थींदई। अरे तव्हां मूंखे धमकायो पिया? न न तोखे टिजारियूं कोन था कसम नूर भटारे जो। अरे पर जो कयाऊं न पूरो। भाउ मोर हाणे छा कयूं? छा वरी छा कयूं? लॻे तो हिन जो कम अॼु बुलू थींदो। हल त चाची मरियम खे ॿुधायूं त सुल्तान वारनि खे घरां कढे। मास्टर ईसा सुल्तान अचे त न्यापो ॾिजांसि, रेस वॾे घुरायो अथसि। मां त न्यापो ॾेई छॾींदोसांसि पर उहो हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए खां कढी छॾींदो। पर पुट जेकर पाण मिली वञीसि त भली ॻाल्हि आहे। मां सां मिले काथे थो, काथे मिलांसि ॻोल्हींदो तो अतां सां लभे ई कोन थो। कमदार छा तो सम्झी त रईस वॾो असांजे आलम जे ठाह करण में कामयाब वेंदो? आलम खान खे मञाए वरितो अथई। जेकॾहिं हेतु वारा सुल्तान वारा ज़िद तो लहनि था न त पोइ ठाह थी वेंदो। मां बि सुल्तान ते ज़ोर रखंदुसि, अलाह ईमान ॾींदुसि। मास्टर ईसा तूं उन्हनि जो वॾो आ, जेकॾहिं तूं ज़ोर रखंदेसि त ठाह छो न थींदो? नाले जो वॾो वञी रहियो आहियां, सुल्तान मुंहिंजी मञे किथे थो? जेकॾहिं न मञेई न त इन आलम खान वारी दुश्मनी तव्हांखे ॾाढी महांगी पवंदी। कमदार पुटा अल्लाह भलाई कंदो, असां बि न चाहींदासीं त दुश्मनी वधे। खुदा कंदो त सुल्तान खे ज़िद तां लाहे वठंदुसि। मां हलाए थो अचई इहो सुल्तान त न्यापो ॾेई छॾिजांसि। अरे अॼु बेगल हाँ सखर अची वई भागा। चाची वारो कर, सुल्तान वारा मां खे न मारे विझनि, हली उनखे बचा। हाय कार कार जियो चप्पल निकाली वई। अरे छोरा की चप्पल काली वई। बूट की पड़ी चप्पल लिया, चप्पल काली वई। कार जियो कार होई वारो करने वारो। ओए चप्पल चाची छोरा अरे बेगल हाँ सखर अची वई भागा। अब कम शुरू थी हद मोरे।
बाहे बरी पई आहे ऐं गोराम बि घर में न आहे। तव्हां ॿाहिरां जांच त वठी अचो किथे इहा बाहे गोराम जे पोयां त न आहे। अलाह ख़ैर कंदो वसाई, ख़ैर गुर, तू परेशान न थी। अदा साईं, सुल्तान वारन वरियाम खे लटाए विधो। छा सुल्तान वारन वरियाम खे लटाए विधो आहे? जख्मी थी पियो आहे, घर ॾांहुं खणाए विया अथसि। अञा शहर लाइ कोन निकिता आहिनि। होॾां सुल्तान वारा बि शहर वारो रस्तो रोकियो बीठा आहिनि। छा अञा सुल्तान वारा अॻु वठो बीठा आहिनि? हा दी, सुल्तान सभिनी खे चई छॾियो आहे जीअं ई हुनखे शहर ॾांहुं खणी वेंदा त हुनखे वाट ते घोटे छॾींदा। अॻियां बि आलम खान अथनि गोराम, एतिरो आसानी सां सुल्तान वारनि खे वठ न ॾींदो। राह त भरियल आहे, हाणे ॾिसूं त छा थो थिए। अलाह ख़ैर कंदो, दुश्मननि ॾांहुं बि ख़ैर ऐं सॼणनि ॾांहुं बि ख़ैर। पुट जल्दी हलो, रईस जी गाॾी करायो आहियां। हलो त हलो। जल्दी कर। न सोट, गोली जमावती निकिरी वई आहे, शहर हलण जी का बि ज़रूरत न आहे। तू बीहे कोठे के को शहर कोन हलंदा तूं। हाणे जा समझा हिनखे। पुट बाबा चयुमि न त एॾो वॾो ज़ख़्म न आहे, तव्हां रुगो तेल गरम करे वठो। नज़ीरा तू जल्दी कर, ॿाहिरि तेल गरम करे वठ। हा हा, मां हाणे थी करे अचां। सुल्तान बाबा, हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि। तव्हां ॿिन्ही धुरियुनि जा खणी केतिरा खून थियल हुजनि, ऐं जेकॾहिं तव्हांखे हिन ॻोठ में रहणो आहे त ॻाल्हियूं त करणियूं पवंदियूं। हिन वक़्तु आलम खान असांखे ॻाल्हियुनि में खंगंदो ई कोन। जेसीं ताईं उन जा ॿ टे मुड़ुस न लेटाईंदासूं न, हू असांखे सवत न ॾींदो। ॻाल्हियूं मां कराईंदुसि, मां। ऐं जेकॾहिं अव्हां आलम खान खे ॾोही कयो था न, त उनखां ॾंड ॾोह वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। अकबर खान, आलिम खान तव्हांजो कुझु घणो वेझो आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि में कुझु तव्हां रायो करे वञो त पोइ? बाबा, जेकॾहिं ॻाल्हियुनि में तूं इंसाफ़ न सम्झी न, त पोइ विच फैसले मां तूं उथी सघीं थो, तोखे पूरी इजाज़त हूंदी। रायो न थियणु घुर्जे अकबर खान। इन करे मां चवां थो त विच में भलो साईं रखी तव्हां ॻाल्हियूं कराए सघो था। छा अव्हांखे मुंहिंजी ज़ुबान मथां एतबार न आहे? चओ, ॿुधायो। तव्हांजी ॻाल्हियुनि ते असांखे एतबार आहे, पर असां खां वधीक आलम खान तव्हांखे वेझो आहे। सुल्तान, मञा थो त आलम खान खां मुंहिंजो कुर्ब आहे, पर जॾहिं इंसाफ़ जी ॻाल्हि ईंदी न, त आलम खान जी जाइ ते मुंहिंजो सॻो पुटु खणी छो न हुजे, उन सां बि रिआयत न कंदुमि। ठीकु आहे अकबर खान, तव्हां तारीख़ रखो, असां पहुची वेंदासीं। पर रायो न थिए। पर जेकॾहिं रायो थियो त असां फैसले जे विच मां उथी वेंदासीं ऐं आईंदा तव्हांजे सॾ ते बि न ईंदासीं। वाइदो कयां त फ़ैसिलो हक़ ऐं इंसाफ़। बसि ॾिसंदासीं तव्हांजे वाइदे खे। अव्हां हीअं कयो जो सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं हलिया अचो। एतिरो जल्दी? बाबा, मां नथो चाहियां तव्हां में छिताण वधे, हिन ॻोठ जो माहौल ख़राब थिए। तंहिं करे जेतिरो जल्दी अव्हां में ठाह थी वञे त बहितर आहे न बाबा? ठीकु आहे अकबर खान, असां पहुची वेंदासीं। बच्चा सुठो कर पति खणिया वेहाए बि साहब वेहाए। ठीकु आहे। बाबा अॼो के अख़बार पढ़ी ॾेखार, छा थी चए? हा ॾे उस्ताद, पढ़ी थो ॿुधायां छो। उस्ताद, हे अख़बार लिखे थी वज़ीर आला जो
लाड़काने में धोरो किरी पियो उस्ताद। छा वज़ीर आला जो धोरो लाड़काने में किरी पियो? हा उस्ताद ईअं ई लिखियल आहे। यार हेॾी सिक्योरिटी त पोइ धोरो लाड़काने में किरी पियो? उस्ताद मां कूड़ थो हणां, अख़बार में लिखियल आहे। अदा हेॾो तूं पढ़ी ॿुधाए धोरो घणा किलो कयो अथसि? ईअं न बा, वज़ीर आला जो दौरो न किरी पियो, ईअं लिखियल आहे त वज़ीर आला लाड़काणे जो दौरो करे पियो। हू दौरो थो करे, हीअ निभाॻो जो वज़ीर आले दौरो कई। मूंखे ॾुख थी पियो त वज़ीर आला वीचारे जो दौरो करी पियो, सुबुह जो भत सां छा खाईंदो? भाॼो को जटी उस्ताद जट छा में हा, ये दौरो किरी पियो त ख़ैर आहे। छॾाण सियासी पाए सके, चाहे अचे त पी जल्दी निकिरूं, न त इहो निभाॻो गुरूडू अची वियो न सभिनि जे साम्हूं कंदो बेइज़तो। उस्ताद गुलू खां टिजी थो छा? अरे असां टिजण वारा पुट ई न आहियूं, गुलड़ू खां थो टिजां, एॾो मुड़ुस माण्हू छा करे गुलड़ू एॾो बुत भरा ज़ाहिर वॾो ज़लीलो आहे जेके चक पाए न चुपसे मारेसि। अब तव्हांजो छा थियो? कॾहिं ईंदो? अदा नज़ीरा जे साम्हूं आऊं अर्ज़ रखी वई हुयसि, पर हिन चयो त आलम खां सलाह वठां पोइ तव्हांखे वर्दी ॾींदसि। अदा असीं वरी पंध पिया आहियूं, असांखे पाण सां गॾु कयो। आलम खाना ॻाल्हि आहे त मिठल खान जो इहो रायो त मां हुन जे लाइ पंहिंजी भेण खां रिश्तो वठां, पर साईं हू आहिनि वॾा माण्हू, हुननि जे जुतीअ में असांजो पेर किथे थो पए बाबा। इन करे यार सोचियोसीं त पाण जहिड़ा माण्हू ॻोल्हियूं। इहो त सही आहे, पर मिठल जो रायो त हुन तरफ़ आहे न, उहो असांजी भेण खे ख़ुशि रखे कीअं सघंदो? अदा मिठल जेकॾहिं पंहिंजो रायो न ॾेखारे हा त असां हिते छो अचूं हा? त मिठल ज़बरदस्ती असांखे हिते मोकिलियो आहे। आलम जॾहिं छोकिरे जो रायो आहे त पोइ तूं बि खणी हा करे। आया आहियूं न, वर्दी वठी पोइ वेंदासीं बस। बस बाबा, वॾो असांजो वेठो आहे, उहो जीअं चवे मां फ़ैसिलो कीअं थो करे सघां। पर मां खणी वॾो आहियां, तूं मुंहिंजी इज़त करीं थो, पर पंहिंजी भेण जी ज़िंदगी जो फ़ैसिलो सिर्फ़ तोखे करणो आहे, तोखे, असांखे न। अदा पोइ असांखे इजाज़त आहे न सुभाणे पोती विझी वञूं? हाणे तव्हांजी अमानत आहे, जी तव्हांजी दिलि चवे। अदे मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। दा तव्हांखे बि मुबारक हुजनि। बस सुभाणे अची ख़ैर सां असीं पोती विझी वेंदासीं ऐं छोकिरी पंहिंजे नाले करे वेंदासीं। ठीकु आहे चाची, तव्हां भली हले अचिजो, असांजी तरफ़ खां तव्हांखे का बि झल पल न आहे। सुल्ताना एतिरो जल्दी फ़ैसिलो वारे? फ़ैसिलो त मां वारे आयो आहियां, पर ॻाल्हियुनि में कॾहिं कोन निबरंदासीं। हल अकबर खान तौर लॻाए ॾिसे। सुल्ताना इहा ॻाल्हि न कर, अकबर खान लोमड़ जी चालाक अथई, तोखे अहिड़ो त ॻाल्हियुनि में फासाईंदो जो तूं आलम खान जे पेरनि ते हथ रखी जान छॾाई। अकबर खान केॾो बि शातिर छो न हुजे, पर असां खां वधीक कोन हूंदो। तारीख़ कॾहिं? सुभाणे न, ॿिए ॾींहुं तोखे हलणो पवंदो। मां छा हली कंदुसि? मुंहिंजे पारां हली लपो हणजां, ॿ त 12। सुल्ताना लपो त हली बराबर हणां, पर हू के विच में ॻाल्हाइण जी इजाज़त कोन ॾींदा। जॾहिं मां चवां थो त मुंहिंजे पारां हली ॻाल्हाइजां, पोइ हू केरु थींदा आहिनि रोकण वारा? ठीकु आहे, तूं चवीं थो त हलंदासीं, पर अदो अकबर खान वॾो गंद कंदो। जेकॾहिं गंद थियो न त फ़ैसिलो छॾे निकिरी ईंदासीं। इहो सुल्तान जो तोसां वाइदो आहे। सुल्तान जेकॾहिं मुंहिंजे साथ ॾियण सां आलम खान तुंहिंजे अॻियां झुके थो, पोइ अञा असांखे बि छा घुरिजे? ये दुनिया आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया